अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हि ॿोल वक़्तु जॾहिं खेसि पाण ॾांहुं मुतवजा करणु चाहियो त रोइना न चओ ऐं अंज़रना जो लफ़्ज़ यानी असां जी ॿुध या असां ॾे का नज़र करियो चयो, छाकाणि त यहूदी रोइना जे बदिरां राइना चवंदा हुआ यानी ए असांजा धनार। ऐं उहो हुकुम ए ईमान वारो चङी तरह कन खोले ॿुधो ऐं अहिड़नि गुस्ताखी कंदड़ काफ़िरनि लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। अहले किताब यहूदी ऐं ईसाई मंझां जिन कुफ़र कयो उहे ऐं मुशरिक उहे हरगिज़ नथा चाहिनि त तव्हां जे रब तरफ़ां तव्हां ॾे का चङाई भलाई नाज़िल थिए, मगर अल्लाह ताला जंहिं लाइ घुरे तंहिं ते पंहिंजी ख़ासि बाझ कंदो आहे ऐं अल्लाह ताला निहायती वॾनि भलाइनि ऐं भाल करण वारो आहे। कॾहिं असां का आयत मनसूख़ कंदा आहियूं या विसाराईंदा आहियूं त उन खां चङी या उन जहिड़ी नाज़िल कंदा आहियूं। छा तूं नथो ॼाणी त यकीनन अल्लाह ताला हर शइ ते पूरी तरह वस वारो आहे? छा तूं उहो बि नथो ॼाणी त बेशक आसमान ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह इलाही आहे ऐं अल्लाह खां सवाइ तुंहिंजो ॿियो को बि न वली आहे ऐं न मदद करण वारो आहे। ए मुसलमानो, छा अव्हां पंहिंजे रसूल खां ईअं सवाल पुछण था चाहियो जीअं हिन खां अॻु मूसा खां सवाल कया विया हुआ, यानी यहूदनि हरू भरू नाजाइज़ बारीक अजाया ऐं कॾहिं कॾहिं बेहुदा सवाल कया हुआ। तंहिं करे अल्लाह मुसलमाननि खे अहिड़े रवैये इख्तियार करण खां मना करे रहियो आहे त अव्हीं हरगिज़ ईअं न करियो। ऐं यादि रखो त जंहिं ईमान जे बदिले कुफ्र जी रविश इख्तियार कई सो यकीनन सिधी वाट विञाए वेठो ऐं सही राह तां थिड़ी वियो। ए मुसलमानो, यादि रखो त अहले किताब यहूदियुनि ऐं नसारनि मां घणा उहो घुरनि था त तव्हां खे कंहिं न कंहिं बहाने इस्लाम ऐं ईमान जी हालत मां फिराए काफ़िर कनि, ऐं इहो हू सिर्फ़ पंहिंजे नफ़्स जे साड़ हदस जे करे रहिया आहिनि। हालांकि हक़ उन्हनि ते बिल्कुलु ज़ाहिर थी चुको आहे, पोइ तव्हां उन्हनि खे माफ़ करियो ऐं दरगुज़र कयो जेसीं ताईं अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो फरमाए। बेशक अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। ऐं निमाज़ क़ाइमु करियो ऐं ज़कात अदा करियो ऐं पंहिंजे वास्ते जेके बि भलाई चङाई अॻिते मोकिलींदो तंहिंखे पंहिंजे रब वटि लहंदो। बेशक तव्हां जेको कुझु करियो था सो सभु अल्लाह खूब ॾिसी रहियो आहे। ऐं यहूदियुनि ऐं नसारा चवनि था त यहूदी ऐं नसारनि खां सवाइ ॿियो को हरगिज़ जन्नत में न वेंदो, उहे संदसि उमीदूं आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जे सचा आहियो त अहिड़े दावनि जो को वाज़े दलील त पेश करियो। बेशक जे पंहिंजी पेशानी खे अल्लाह जे अॻियां झुकायो ऐं कंध खे झुकायो ऐं जेको पंहिंजे रवैयनि में बि मोहसिन नेकोकारनि ऐं भलारो आहे त उन लाइ संदसि रब वटि वॾो अजर आहे। ऐं अहिड़नि अल्लाह जे फर्माबरदार ॿारनि खे न को ख़ौफ़ आहे न वरी उहे ग़मगीन थींदा।